अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आया हूं जो पंहिंजो अलीहसन चढ़ड़ ऐं ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अलीहसन चढ़ड़ फैंस। त दोस्तों ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब ते। उन खां पहिरियों मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त दोस्तों हिन वक़्तु जेकमबाद में हिकु ड्रामे जी रिकॉर्डिंग हले पई। दोस्त मूंखे कॉलूं कनि पिया या व्हाट्सएप ते मैसेज कनि पिया, यूट्यूब ते मैसेज कनि पिया त हुन ड्रामे जो नालो छा आहे। दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जो पहिरियों नालो त राबेल हुयो, पर हिन राबेल नाले खे चेंज कंदा छो त हीउ अट्रैक्टिव नालो न आहे। उन जे करे हू सोचनि में आहिनि त हिन ड्रामे जो नालो छा रखियो वञे। उन जे करे हीउ डिसाइड न कयो वियो आहे। जॾहिं डिसाइड थींदो उन खां पोइ जेको आहे हिन ड्रामे जो नालो रखियो वेंदो ऐं हीउ ड्रामो उहो ई आहे जेको राबेल हुयो। ऐं पहिरें हिन जो जेको रखियो वियो त राबेल जो हिन जो नालो आहे, पर हाणे जेको आहे हिन जो नालो चेंज कंदा। ऐं वेरनि जी वस्ती ड्रामो जेको आहे हुन जी रिकॉर्डिंग बि ज़ोर शोर सां आहे। उन में मूं वीडियो बि ठाही हुई त तमामु बहितरीनु जेके एक्टर आहिनि उन में कमु कनि पिया, जंहिंमें हाजन प्रेमी आहे, अब्बास गुलोडाणो आहे ऐं ॿिया खोड़ सारा जेके तमामु ज़बरदस्त एक्टर आहिनि उहे कमु कनि पिया। ऐं मां खे इहो ॿुधाईंदो हलां त अब्बास गुलोडाणो जेको आहे हिन राबेल ड्रामे में बि कमु कनि पिया। राबेल ड्रामे में बि तमामु ज़बरदस्त एक्टर कमु कनि पिया। हीउ KTN जो जेको प्रोजेक्ट आहे ऐं उनखां अलावा दो जेको ड्रामो आहे उन जी बि रिकॉर्डिंग तमामु जल्द थियण वारी आहे। ऐं उन जे जॾहिं रिकॉर्डिंग थी उन जी डेट फिक्स थी, मां खे ॿुधाईंदुसि त हिन जी डेट कॾहिं फिक्स थी आहे। त ॻाल्हि कंदासीं हिन वक़्तु ड्रामा सीरियल दौलाब ते। हाणे ड्रामा सीरियल दौलाब जेको आहे हुन जो क़िस्तूं तमामु ज़बरदस्त थींदियूं थियूं वञनि। हाणे होॾों मंसूर ख़ान जेको आहे उहो उन जी तनज़ीम ते जेको तशद्दुद थिए थो, तनज़ीम जा माण्हू गुम कया वञनि, हुन ते परेशान बि आहे। उहे DSP सां ॻाल्हाए थो। DSP हुन खां चए थो त मूंखे इहा का ख़बर न आहे ऐं चए थो त मुंहिंजे जेके टीम आहे या SHO आहे अहिड़ो को कमु नथो करे सघे, मगर हीउ सॼो कमु जेको आहे DSP जो आहे ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जो आहे जेके हिन जा माण्हू गुम कनि पिया ऐं हिननि खे क़तल बि कयो वेंदो। अॻिते हली कुझु माण्हू जेके आहिनि उहे क़तल थींदा, पर पोइ बि हीअ टीम जेका आहे उहा एक्टिव रहंदी ऐं तमामु ज़बरदस्त नमूने सां कमु कंदी, छो त केॾो बि प्रेशर हुजे। DSP SHO खे चए थो त जेको हिन तनज़ीम खां अलहदगी अख़्तियार करे उनखे जेको आहे छॾियो वञे ऐं उन जे रिटर्न में हुन खां वरितो वञे। पर हू चए थो त हीअ जेके माण्हू आहिनि तमामु ज़बरदस्त मज़बूत आहिनि, हिननि में क़ौमी जज़्बो जाॻियल आहे ऐं हीअ कंहिं बि असांजे टार्चर ते का बि इहा नथा कनि ऐं का बि ॻाल्हि नथा ॿुधाइनि। ऐं ईअं ई हिन क़ौम जो जेको जज़्बो आहे, हिन टीम जो जेको जज़्बो आहे तमामु ज़बरदस्त नमूने सां हलंदो। होॾों जेको आहे ककर वारा सोढल खे हिकु शर्त ते छॾनि था त अवां कूंज ऐं गुलपरी खे असांजे हवाले कंदो। हाणे गुलपरी जेका आहे उहा वञण खां इनकार कंदी जॾहिं सोढल गुलपरी ॾे ईंदो ऐं चवंदो त तूं मूंसां गॾु हल, ऐं गुलपरी उन ते चवंदी त मां मारी वेंदसि पर पंहिंजे मुड़ुस वटि न वेंदसि, छो त हू ज़ालिम आहिनि वॾा ऐं हिन ज़ालिमनि वटि मां कॾहिं बि न वेंदसि। होॾों मुराद बि वॾो परेशान आहे, छो त मुराद चए थो त हिननि पाण बेवकूफ़ी कई आहे। होॾों एॾा खूनी तकरार आहिनि, हू सोढल उन्हनि वटि वञे थो ऐं राज़न वारा तमामु वॾा ज़ालिम आहिनि ऐं राज़न वारा हिन ते वॾो तशद्दुद बि कयो आहे ऐं कनि पिया, छो त हीअ जेके ॻाल्हियूं करे थो त उहे तमामु ज़बरदस्त आहिनि। पर उन्हनि खे चए थो त अव्हां बुज़दिल आहियो ऐं मां अव्हां वटि आयो आहियां, मूं ते टार्चर कयो। हाणे हीउ कूंज ॾांहुं वेंदो, गुलपरी खां थी हीउ कूंज ॾांहुं वेंदो ऐं कूंज जो बि साॻियो इहो हूंदो त मूंखे मंसूर ख़ान जे हवाले कयो। हाणे हिते सोढल जेको आहे वॾो परेशान आहे, छो त हिन जो जेको ॿियों फ़ैसिलो आहे पहिरें हुन गुलपरी उन्हनि खे ॾिनी जंहिं ते मुराद वारा छुटी आया, पर हाणे जेको आहे वरी जेका गुलपरी आहे उहा उन्हनि ॾे नथी वञणु चाहे। हेॾो कूंज ॾे वञे थो, कूंज बि उन ॾे नथी वञणु चाहे ऐं उनखे मलामत करे थी त तूं मुंहिंजे केतिरे में सौदो करे आयो आहीं। पहिरें बि चए थी त तूं मुंहिंजो हीउ जेको सौदो कयो आहे इहो केतिरे में कयो आहे,
हाणे बि उहे साॻिया हुनजा सुवाल हूंदा ऐं सोढल जेको आहे मजबूर थी हाणे कूंज खे जेको आहे मंसूर ख़ान जे हवाले कंदो ऐं मंसूर ख़ान जेको आहे कूंज खे पाण वटि नाहे रखंदो, उहा पंहिंजे भाइरनि वटि मोकिलंदो आहे। होॾो तोतल वारनि खे रईस शाहनवाज़ ख़ान जो माण्हू जेको आहे उहो ॿुधाए थो त हाणे उन्हनि खे पैसा बि ॾिए थो ऐं जीअं बि करे मुराद खे लिटाइणो आहे। पर मुराद खे मारणु एतिरो आसान नाहे, छो त मुराद हाणे चौकन्ना थी वियो आहे। हुनखे ख़बर पइजी वई आहे त मुंहिंजे काड जेके माण्हू आहिनि उहो को बि नुक़सानु करे सघनि था। उन जे करे हू पंहिंजे सौटनि ऐं भाइरनि खे चए थो त को बि माण्हू ॾिसो उन्हनि ते एक्शन खयो वञे। हाणे हीअ जेके आहिनि मुराद खे मारण में नाकाम थी वेंदा ऐं इहे उन जी जाल में फासदा। इन ते पंहिंजा लिएसन चॾड़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।